सिंध हेडलाइन न्यूज़ जो सिंध खे सलाम। पीनो नारी जे आवाज़ सां गुलाम मुस्तफ़ा फिरोही जी रिपोर्ट मुताबिक़ मसूब बरगड़ी भरिसां गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ॻोठ बचूडारी जी इमारत ज़बून आली जो शिकार। 100 स्कूली शागिर्द स्कूल अॻियां वणनि हेठां वेही तालीम पिराइण लॻा। यूसी मसूब बरगड़ी जी ॻोठ बचूडारी जो प्राइमरी स्कूल केतिरनि ई सालनि खां ज़बून आहे ऐं स्कूल जी इमारत नाकारा थियण करे स्कूल में तालीम हासिल कंदड़ 100 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दणियूं इमारत न हुअण करे स्कूल जे ॿाहिरां वणनि हेठां वेही तालीम हासिल करे रहिया आहिनि। स्कूल में 100 खां मथे शागिर्द दाख़िल आहिनि। इन मौक़े ते ॻोठाणनि गुलमम दारी, ज़ुल्फ़ा दारी, अलानुर दारी ऐं ॿियनि सिंध हेडलाइन न्यूज़ खे ॿुधायो त अॼु जे जदीद दौर में हिन इमारत में तदरीसी अमल जारी रखणु कंहिं ख़तरे खां घटि न आहे। स्कूल जी इमारत गुज़िरियल 5 सालनि खां ज़बून हालत में आहे। फर्नीचर जी का बि सहूलियत मौजूदु न आहे ऐं ॿार वणनि हेठां वेही तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। हिननि तालीम वारे वज़ीर सैयद सरदार अली शाह ऐं ॿियनि वस वारनि आला अमलदारनि घुर कई त स्कूल जी इमारत ॾेई परेशानी ख़तमु कई वञे।